सोट जेकॾहिं असां बेघर थियूं पिया न त सुल्तान जे घर जे मथां बि टांटो रखी हलंदासीं। सुल्तान भी खुश न थिए त असांजे निकिरण खां पोइ हू पंहिंजी औताक में नाचू नचराईंदो। जेकॾहिं असांजे अंदर में कोराम मतल आहे त सुल्तान जे घर में भी मातम हुजणु खपे। मातम। तो समझी गुराम गुरु लगे तो ता जेड़े जे इरादे सां आया आहिनि। चइबो त हिननि जी मगी अञा ख़त्म नाहे थी। ॻाल्हि ॿुधाए, हिन वक़्तु असां हथे खाली आहियूं। बहितर आहे त असां पासीरा थियूं। गुराम जेकॾहिं हिन गिदड़नि खां लिखियासीं हे गिचीअ में पइजी वेंदा। न गुलू न, बेवकूफ़ी न करे न वक़्त। अकुल खां कम वठ, अकुल खां। हल ॿुध, तूं हिन पासे ॾांहुं वञ त मां हेॾो थो वञां। मस्ताना छा थियो गुलू? ख़ैर त आहे? वरिया मैं बादल हुया। उन्हनि जे ख़ौफ़ खां भॻो आई। मां हुजां न, उन्हनि वटि हथियार हुया। अदा जेकॾहिं तूं मुंहिंजी जॻह ते हुजी हा न त तूं बि कुझु न करे सघी हा। काॾे निकिरी विया? गुराम जे पोयां विया आहिनि। अॼु उन्हनि खे ज़िंदा नाहे छॾणो। रुॻो इहो ॿुधाए त उहे विया काॾे? अदा अच मूंसां, बीह रहो। वॾा बेवकूफ़ आहियो। पर छो था? जेकॾहिं गोराम खे बादल ऐं वरियाम मारे था विझनि त राणा खान कमज़ोर थी वेंदो, पोइ अकबर खान अकेलो बणिजी वेंदो ऐं असांजे सहारे खां सवाइ पोइ अकबर खान जो सहारो केरु आहे? इन करे चवां थो त अकुल खां कमु वठो। वापसि हलो, हल मलाखड़ो मचे। अदा सोचो सुठो अथई, पर ईअं थींदो ई कोन। अचो। यो छा है मां? यो छा है? कुछ भी ना है। यो हाथ में छा लिखायो अथई? चयुम न त कुछ भी ना है। मां कम गुल्लू आ, कुछ त आहे। छा है? कुछ भी ना है। बम गोला ताबीज़ अदा मखण ही उहे ताबीज़ न जेको नानो कोड़ो पियो लिखे त मूंखे गुलू पियो करे। गुलू छा तावीज़ नानो कोड़ो लिखंदो आ? नामा न नूर भटारे जो कसम हिक सब कूड़ था ॻाल्हाइनी। नूर भटारे मां असां पंहिंजे हिननि दोडनि सां ॾिसी आया आहियूं। कनन सां ॿुधी आया आहियूं। छा ॿुधी आया आहियो? इहो ई त नानो कोड़ो चए पियो त मुई बाहि लगंदई सिर खे। तू मुखे बेवकूफ बणाए फुरींदी रही आ। ना मां न सदोरी, मां सच थी चवां, हे छोरा कूड़ था ॻाल्हाइनी। चुप कर, कूड़ी त तू आहीं। मां चवां थी हींअर जो हींअर हितां निकिरण जी कर।
त विझाए न मथे में धूड़ निकिर हाणे निकिर बाहि लॻेव छोरा तव्हां नानी सियाणी सां फिटायो आहे न तव्हांखे हाणे मां ॿुधाईंदसि त मां नानी सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी बाहि लॻेव छल हल हाणे हल वॾी आई आहे रधे पके में पाणी विझण वारी सो ख़बर नथी पई त गोराम सुबह खां काॾे हलियो वियो आहे हुनजो त को अतो पतो ई न आहे अची वेंदो बाबा साईं हू ॿार थोड़ई आहे तव्हां हुन लाइ एॾो परेशान था थियो तो तूं परेशान थियण घुरिजे चौ तरफ़ दुश्मनी जी बाहि लॻल आहे ऐं गोराम जो अकेले सिर ईअं निकिरण सुल्तान ईअं जेकॾहिं को गोराम जी तरफ़ अख खणी ॾिसे त मां राणा खान हुनजा दोॾा कढी विझंदुसि राणा तूं चई थो त अख खणी केरु ॾिसंदो बादल ऐं वरियाम गोराम खे दौड़ाए वञी किथे पहुचाए अथनि त हिन महिल ताईं घर न पहुतो छा ये छा पियो कीअं सुल्तान छा अॼु सुबुह जो तव्हां फायर न ॿुधा सुल्तान अहिड़ा हल्का फुल्का फायर त रोज़ पिया था थियनि कंहिं ते ध्यानु ॾिया गुलू पंहिंजी अखियुनि सां ॾिठो इहे फायर गोराम जे मथां हुआ जेके वरियाम ऐं बादल कया वाह सुल्तान वाह तोखे शाबाश हुजे असुल लख शाबाश हुजे अहिड़ी ॻाल्हि तूं मूंखे हाणे थो ॿुधाए मूंखे इहा ख़बर न हुई त गोराम अञा ताईं घर पहुतो न पर मूंखे इहा ख़बर हुई त गोराम पहुची करे तव्हांखे सभु हवाल ॾिना हूंदा सुल्तान सुबुह खां वठी गोराम गायब आहे इन जो मतिलबु त गोराम जी जांच करणु शुरू करे ॾे ईअं न थिए त गोराम जो लाश अची तोखे मिले अहिड़ी फाई त न कढ सुल्तान अलाह अलाह कर रब अहिड़ो ॾींहुं न ॾेखारींदो लाला इन कुत्ते जे गिचे में पटो विझी ॿधेस ख़बर पए हिननि खे त मिठल सां फिटाइण जो अंजाम छा हूंदो आहे हाणे ई खणी थो जा मिठल ॾाढो सम्झायो मैं त मुड़ पर न मुड़े हाणे तोखे ख़बर पवंदी विठल हो बाज़ जंहिंखे छटे तंहिंखे सटे तव्हां चओ था तव्हांखे का ख़बर कान्हे ऐं सॼे ॻोठ में फड़फोड़ लॻी पई आहे त गोराम खे वरियाम ऐं बादल अगवा कयो आहे अता कसम सां असांखे का बि ख़बर कान्हे का सोडरिया राणा खान जी चाल आहे गोराम खे हथ सां गुम करे हुनजो इल्ज़ाम असांजे मथां हणी वेस अकबर खान जी नज़रुनि में असांखे किराइण थो चाहे पुट वरियाम सही थो चए गोराम गुम न आहे थियो इहा राणा खान जी कमी न आहे पाए दादा गोराम खे गुमनाहे कयो वियो हुनखे अगवा कयो वियो आहे ऐं इहा ॻाल्हि सोराना पक्का आहे एॾी ख़ातिरी सां इहा ॻाल्हि तूं कीअं थो करे सघी थी सघे थो त इहा चाल राणा खान जी हुजे राणा खे मां मुंहुं मथो पिटींदे ॾिठो आहे कि इहा चाल हुजे हा न त राणा एतिरो परेशान न हुजे हा जेकॾहिं इहा पक्की ॻाल्हि आहे न गोराम जगवा जे पुठियां मिठल जा ई हथ हूंदा ईअं थी सघे थो त मिठल पंहिंजे पीउ जे पलांद में गोराम खे अगवा कयो हुजे अदा साईं जेकॾहिं हिन में मिठल जो हथ आहे न त इहा ख़बर तव्हांखे लाला खां पइजी सघे थी इन कम में तव्हांजा हथ न आहिनि त उहो इहो ज़रूरी न आहे त मां गोराम जो पेरो खणा मिठल पंहिंजे पीउ खे छॾाइण लाइ गोराम खे अगवा कयो हूंदो जजा ईअं करण सां मिठल वधीक पाण खे मसइलनि में थो फासाए राणा खान तोखे पूरी पक आहे त गोराम खे अगवा कराइण में आलम खान जा ई अथनि अदा साईं मूंखे छा सॼे ॻोठ खे ख़बर आहे त गोराम खे बादल ऐं वरियाम हथियारनि जे ज़ोर ते अगवा कयो आहे जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ गोराम खे हिन वक़्तु आलम खान पूरो करे छॾियो हूंदो अलाह ई न कंदो पुटा अलाह ई न कंदो जेकॾहिं गोराम खे कुझु थियो त मां इन आलम खान जी सॼी अकल खे कोई पूरो कया न तॾहिं बि पोटा सम्झ चाहे त गोराम जो पलांत पूरो न थियो राणा खान खणी जो आलम खान हिन वक़्तु असांजो दुश्मन आहे
पर पोइ बि मां हुनखे चङी तरह सुञाणो थो। हू हिन वक़्तु को बि ख़तरो खणण लाइ तयारु न हूंदो जेको संदुनि लाइ मसइला पैदा करे। बाबल साईं आलम खान सां ॻाल्हाए ॾिसो, सॼी हक़ीक़त ई ख़बर पइजी वेंदी। अञा बि आलम खान सां ॻाल्हायूं? सम्झां थो त राणा खान असां ई आलम खान जे विच में ॻाल्हाइण जूं सभई बाटूं बंदि आहिनि। हाणे फ़ैसिलो कानून जे ज़ोर ते या बंदूक जी नोक ते थींदो। इन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि मां जेकी बि ॻाल्हि तव्हांखे मंज़ूर हुजे उहा मां करण लाइ तयारु आहियां। अदा साईं जीअं अव्हांजी मर्ज़ी। अदा साईं मां चवां थो नी पुलिस जे झंझट में पऊं ई न। सिधो आलम खान जे घर में विड़ी उन जे निड़ीअ ते लत ॾेई कयूं न कसाईअ वारी कार। रहण खां सवा कोन मुड़ंदे। सदोरी अॼु मां तोसां आख़िरी चकर मिलण लाइ आयो आहियां। असां ॾींहं ॿिनि में ही ॻोठ छॾे हमेशह हमेशह लाइ लॾे पिया वञूं। शायदि अॼु खां पोइ मां तोसां ॿीहर मिली न सघां। छो वरिया मां ॻोठ छॾियो पिया? ॻोठ निकाले अची वई आहे। छा तोखे ख़बर न आहे? ख़बर त ॿुधी हुयमि, पर मूं सोचियो हो त तव्हां ॻोठ कोन छॾींदव। तोसां आख़िरी चकर मिलण ऐं तोखां इहो पुछण आयो आहियां त बाक़ी ज़िंदगी तूं हिन पोड़े सां गुज़ारे वेंदी। ॿियो करे बि छा थो सघिजे। सदोरी जेकॾहिं तूं चाहीं न असां हितां निकिरी हलूं। अॼोकी राति सोचण जो मूंखे टाइम ॾे। सदोरी हाणे वधीक टाइम न आहे बचो, सिर्फ़ु अॼोकी राति अथई। अकबर खान ही वो माण्हू आहे जंहिं ख़िलाफ़ तव्हां FIR दाख़िल कराई आहे। तूं आलम खान खे घणो वक़्तु सलाखनि जे पोयां नथो रखी सघे, छो जो आलम खान वो दरियाव आहे। जिथां वहे उतां वाटूं ठाहे। आलम खान दरियाउनि खे हाणे बंदि अची चुका आहिनि ऐं डेमन उन्हनि जे रगुनि जी रत सुकाए छॾी आहे। इन करे तूं पंहिंजी औकात में रहंदो कर, पंहिंजी औकात में आलम खान, न त तुंहिंजे मौज भरियल वहकरनि खे रोड़नि में मिटाए छॾींदुसि। आलम खान इन धरतीअ तां तुंहिंजो नालो ऐं निशान हमेशह हमेशह लाइ मिटिजी वेंदो। अकबर खान इहो हाणे वक़्तु ॿुधाई त केरु थो साबित क़दम रहे ऐं कंहिंजो थो वजूद मिटिजे। ऐं अकबर खान जो वो किलो आहे जंहिंसां वॾा वॾा तूफ़ान टकराइजी विखिरजी विया। तो जहिड़ो मामूली वाचूड़ो अकबर खान जी हस्ती खे मिसमार छा कंदो? असांजो वजूद बाक़ी रहणो आहे ऐं हमेशह रहंदो, हमेशह। वठी वञो सूबेदार साहब हिनखे। लाला इन कबूतर जो वध में वध ख्याल कजाए, किथे फड़को ॾेई उॾामी न वञे। जेस ताईं मां बाबा साईं खे आज़ाद न करायां तेस ताईं ही इते हुजे, इते। बेफिक्र थी हले वञ मिठल, बेफिक्र थी। जेकॾहिं हिन उॾरण जी कोशिश कई न त पर कटे पिंजरे में बंदि करे छॾींदीसांसि। अॼु रात भॼ किथे कर न पहुची वई। उस्ताद तू पैर दिखा कर उनजी गोली मूंखे कर पहुचली। ए भागा के जाए जा जेसताईं हिननि जूं टंगूं न भॼंदुसि न तेसताईं सुधरंदा कोन। पर खैर
काॾे अॻे पोइ ॻोठ ई वरंदा न जेके मूंसां ज़ुल्म करणा अथई करे वठो जेके कलूर मूंसां करणा अथई करे वठो उहे ज़ुल्म ख़ुदा ॾिसे पियो ऐं उहो मुंहिंजो पालणहार अहिड़ो गंदो मौत कंदो अहिड़ो गंदो मौत कंदो जो कंहिंजो अहिड़ो मौत न थियो ऐं न थींदो तव्हांजो लाश धप करे ईंदो धप ऐं तुंहिंजे इन गंदे लाश खे को दफ़न ॾियण वारो बि वेझो कोन ईंदो तीस मोहम्मद कपड़ो करी सो बात बंद बस ठीक है ठहरिया जा सरका घणो ॻाल्हाए में ठीक ठीक लॻो भले मुड़स ॾिस जेको राणा खान खां तो हिसाब वठ पूरो कया पर खोलियो हिन भागी जा हथ यार मोची अज दिल ये थी चवे तो जेकॾहिं छेर हुजे ना तो पंहिंजे पेरनि में बधी तुंहिंजी मातम कंदड़ दिल जे मथां एतिरो न जा मुंहिंजे पेरनि जे कुंकुरनि जी आवाज़ सां तुंहिंजे दिमाग़ जूं हॾूं फाटी पवनि वन मुझी नज़रुनि जे साम्हूं ॼाणा जेकॾहिं अॼु शाम ताईं राम सही सलामत घर न पहुतो त यादि रखजाए तुझी पूरी आकाए के कुही ॻोठ जे चौक ते पिटी खदोसि आहे हिकिड़े ता मां चवां थो भाई सर असां पंहिंजो सामान वधी तयार करे छॾियो आहे पर जेकॾहिं तव्हां मसइलो न मसलो वो पैदा कयो मसलो तव्हां पंहिंजे लाइ पाण खॾू खोटी था वठो असां ॾोही न आहियूं रेस तो असांजे मथां ग़लति इल्ज़ाम आयो आहे गोराम खे अगवा करण वारा असां न आहियूं जेके ॿिया आहिनि थोरो हेठि लही ॻाल्हाए थोरो पर असां ॾोही बस अकबर खान जे साम्हूं वॾे आवाज़ में ॻाल्हाइण जी इजाज़त उनजे भाउ राणा खान खे बि न आहे ऐं तूं वाक़ा पियो करी किथे इहे न थिए जो तुंहिंजी इन गुस्ताखी जे वक़्त जी ज़बान कढी कुतनि खे ॾेई छॾियां तूं सॼी उमिरि ॻाल्हाइण लाइ सिखंदो वधी जॾहिं हिते ॻाल्हाइण जी इजाज़त न आहे पोइ असां छो आया आहियूं अच बाबा हिते बीहण फज़ूल आहे
अकबर खान खुदा जे वास्ते रहम कर। अकबर खान खुदा जे वास्ते रहम। अकबर खान हाणे रहम करण छॾे ॾिनो आहे। हणेस खुदा जे वास्ते ज़ोर सां हणेस। खुदा जे वास्ते रहम कर। ज़ोर सां। सफर में घड़ी घड़ी नोघा घड़ी घड़ी नोघा तव्हांजी योगा तव्हां जणनि खे त चुटकीअ जे नोक ते रखणु घुरिजे। वॾी इज़त कई, वॾो मान मर्तबो ॾिनो तव्हांखे। तव्हां मूंखे कमज़ोर सम्झणु लॻो, पर अकबर खान उहो देव आहे जेको चाहे तव्हां जणनि खे सरे जहिड़ा दाणा करे छॾे। तो जहिड़े चीतामणे खे मारणु मूं लाइ शर्म जोगी ॻाल्हि आहे। पंहिंजो नक मुंहिंजी जुतीअ मथां रगड़, हितां निकिरण जी कर। मारे छॾ अकबर खान, भल मूंखे मारे छॾ, पर मां पंहिंजो नक कॾहिं बि तुंहिंजी जुतीअ मथां कोन रगड़ींदुसि। मां तुंहिंजी इहा ख़्वाहिश पूरी थो कयां। मूंखे ॾे, मूंखे ॾे। जनाब देखो खुदा जे वास्ते इनके माफ कर। मां पंहिंजो नक तुंहिंजी जुतीअ मथां रगड़ा थो, पर मुंहिंजे पुट खे कुझु न चओ। अलाह जे वास्ते इनके माफ कर, कुझु न चओ। ॿुधाओ थार हिनखे। खां पोइ औकात में रहंदो कर। पंहिंजे कद पुत खां वधीक बांदर जीअं ट्रिपा ॾिनई न, ढंगू भई छॾींदुसि आहे। रावण सम्झाए पंहिंजे छोरे खे त वॾनि सां अदब सां कीअं ॻाल्हाइबो आहे, सम्झाइसि। रूहन जेरी इश्तन खे दिल था ज़रे ज़रे ईज़ा ये दुनिया दर्दन जो दरिया, ये दुनिया